अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। मोरो जे शहर में शाही बाज़ार रिटायर्ड पुलिस एहलकार पारां रेड़ो हलाईंदड़ पोरियत ते बिना जवाज़ तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ रफ़ीक वलद मोहम्मद फज़ल पठाण पंहिंजे वॾे भाउ नूर मोहम्मद पठाण सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते मुतासिर रफ़ीक पठाण ॿुधायो त मां कोयटा खां हिते रेड़ो हलाए गुज़र सफ़र कंदो आहियां। मूं मथां विच शहर में बिना जवाज़ तशद्दुद कयो वियो आहे। हिन चयो त तशद्दुद कंदड़ रिटायर्ड पुलिस एहलकार अफ़ज़ल उर्फ़ पप्पू बुगियो जी गाॾी मुंहिंजे रेड़े खे लॻी, जंहिं ते हू मचिरजी वियो ऐं मूं मथां चंबन मुकुन वसकारा करे ॾिनो। हिन चयो त मां मिसकीन पोरियत आहियां, मूं सां नाइंसाफ़ी थी आहे। हिन IG सिंध, एडिशनल IG हैदराबाद, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशारो फिरोज़, DSP मोरो, SHO मोरो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूर शख़्स ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी इंसाफ़ कयो वञे।